असां तव्हांखे साईं जो इंट्रो ॾियूं था। कटियल कटियल साईं असिस्टेंट प्रोफेसर आहे इंग्लिश डिपार्टमेंट में ऐं समाजवाद मैगज़ीन में मज़मून लिखंदो रहंदो आहे। साईं जा नंढड़ी कारी मच्छी, पितकड़ो शहज़ादो, हक़ मौजूद, भुट्टो ऐं ज़िया ऐं फारसी शाइरी जो तर्जुमो थियल आहे। ऐं हाणे ताज़ो किताबु आयो आहे दारा शिकू ऐं माज़ी जी फ़िक्री तरक़ी पसंदी। हींअर कामरेड जो मौज़ू बि उहो आहे, तंहिंजे करे हिकु दफ़ो ॿीहर वरी गुज़ारिश पुठियां मीराणी साहब जेको बीठो आहे अजरक सां उनखे गुज़ारिश पेजनि इन्हनि 5 दोस्तनि समेत सीटुनि ते वेही रहो। ऐं कामरेड शफ़क़त ॾांहुं वधां पियो। मुजाहिद सूमरो, साईं अली नवाज़ खुआवड़, सभई जेके दोस्त बीठा आहियो उहे वेही रहो, जॻहियुनि ते वेही रहो। साईं अख़्तियार कांदड़ो, सभई वेही रहो। दा साईं शफ़क़त कादरी। और अच्छा सही है, थोड़ा मड़ी सेट करें। दोस्तों साथियों, हक़ मौजूद अॼु मूंखे ख़बर पई त नजीब पंहिंजो नालो मचाए मंसूरा रखियो आहे। मंसूरा जो दौर खां पोइ अॻिते कम हलियो अथई। सरमद चयो त उमरीस के आवाज़ मंसूर कोना शुद मन असर नो जलवा दम दारो रसन रा उमिरि दिया मंसूर जी ॻाल्हि खे वक़्तु थियो आहे पुराणी थी वञे। मां ॿीहर फाईअ फंदे खे सूर्य खे सींघारण लाइ पैदा थियो आहियां। सो सरमद हा हा मां महिरबानी। अॼु सुबुह जो सुबुह त न अचे पर 12 साढे 11 12 ते पहुतासीं त कोई दोस्तनि खे ॾिठुमि उर्दू में पंहिंजो इंटरनेशनल ॻाईंदे। इन खां वधीक बेकार तर्जुमो असल जेको इंटरनेशनल थींदो ई कोन। ऐं अंग्रेज़ी में बि जेको तर्जुमो थियल आहे इंटरनेशनल जेको सॼी दुनिया में तरानो आहे उहो बि सॼो बेकार तर्जुमो थियल आहे। सो कंहिं दौर में मूं कयो तर्जुमो उन समाजवाद में छपियो बि हो त मुंहिंजी दिलि घुरियो त मां तव्हांजे अॻियां इहो छो न रखां, छो त मज़ाहमती अदब जो तमामु सुहिणो गीत आहे, तारीख़ आहे। तव्हांखे सिंधी तर्जुमो बि ॿुधाइजे, फ्रेंच में पढ़जे। ये जेके सी चवंदा आहिनि द इंटरनेशनल लेंथ ऑफ नेशनल फ्रेंच में चवंदा आहिनि, इहो फ्रांस जे करे वेढ़ाक उन लिखियो यूं पोतीअ पेरिस कम्यून जो हू हिकिड़ो पाण डिप्टी हो जंहिंखे पाण मेंबर ऑफ असेंबली चवंदा आहियूं। जॾहिं इनकलाबी असेंबली ठही पेरिस कम्यून ठही त ही उतां जो डिप्टी हो, इलेक्टेड हो, मज़दूर पूरे तबिके जो माण्हू हो। जॾहिं पेरिस कम्यून खे ख़तमु कयो वियो त ही सभु एक्ज़ाइल में हलिया विया, अंडरग्राउंड हलिया विया। 1885 में हिन हिकिड़ो किताबु छपियो हो, शाइर हो पाण शॉन्सटॉन रेवोल्यूशनर, इनकलाबी गीत जे नाले सां। उन इनकलाबी गीतनि में ॿिया घणा गीत बि हुआ, उन में हिकिड़ो गीत बि हो जंहिंखे असीं इंटरनेशनल सॾींदा आहियूं, जेको पोइ वरी रूस जे इनकलाब खां पोइ सोवियत यूनियन जो क़ौमी तरानो थियो ऐं पोइ सॼी दुनिया जी इनकलाबी तहरीकूं जेके आहिनि या मज़दूर तहरीकूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो तरानो करे वरितो। ऐं धुन नई साॻी आहे पर बहरहाल जेके असुल ॿोल आहिनि उहे ऐं उर्दू तर्जुमो या अंग्रेज़ी तर्जुमो तमामु मुख़्तलिफ़ आहे। तव्हांजी इजाज़त ॾियो त तव्हां पढ़ी ॿुधायो। सिंगार पढ़ी सघिजे थो, वेझा थी चढ़ी न थियां। ट्राई 4 सिटुनि खां पोइ वरी 4 सिटुनि जी रिफ्रेन आहे, माना उहो वर्जा थींदो। मां हिकु वॾो तव्हांखे ॿुधाए कोशिशि कंदुसि त तव्हां बि हुनखे थोरो वर्जा मज़ो ईंदो पाण खे। देबूले दामने दुलत देबूले फोक्सा फम उथो ज़मीन जा धिकार लियो, उथो उथो बुख जा कैदी उथो। देबूले दामने दुलत देबूले फोक्सा दुलफम लगाइजों तुम गैरत से लगत शों दुलफम। अकुल जो आख़िरी धमाको थियण वारो आहे ऐं आख़िरी धमाको फाइनल धमाको हूंदो।
Un passé fait double rase, faut l'esclave, debout, debout. अचो त माज़ी जी सॼी टेबल खे उथलायूं नवां किसा नया था शुरू गुलामों उठो उठो L'amour va changer de base, nous ne sommes grands, tout. दुनिया पंहिंजे बुनियाद खां मटजंदड़ पई वञे असीं जेके कुझु बि न आहियूं ही लाइन रेफरेंस और मटबियूं आहिनि C'est la lutte finale pour nous et demain l'international sera le jeune romain. This is the final battle. C'est la lutte finale. आखिरी जंग है पंहिंजी गुगु कोनू अचो तक मिड़ी मुठ थियूं ऐं दिमाग़ ऐं सुभाणे ही असांजी इंटरनेशनल तंज़ीम सॼी इंसानियत थी वेंदी सॼी इंसानियत में तंज़ीम ॾिसो हूंदी Il n'est pas bandera no आहिनि कोन il n'est pas sauvé suprême ne Dieu ne सीधा ne termo असांजो को वॾो मसीहा आहे ई कोन न को देवता असांजा मसीहा आहिनि न को ही अदालतूं असेंबलियूं असांजूं मसीहा आहिनि न को सीज़र बादशाह असांजा मसीहा आहिनि Pour Dieu souverain nous-mêmes directons les sols comme pour तो पैदा कंदड़ो अचो त पंहिंजा मसीहा ऐं सभिनी जी बराबरी नाफ़िज़ कयो पोकेले बोलियो गांद रोज़ पोतीगे l'esprit du कशू ज़ालिम खे चोर खे कंध खां झलण जे लाइ ऐं तहखाननि में बंदि थियल रूहनि खे आज़ादु करण जे लाइ Souffle-nous nous-mêmes notre forge, battons le fer contre les choux. अचो त पंहिंजो हथियार पाण जोड़ियूं लोह खे तॾहिं धकणो जॾहिं उहो गरम हुजे C'est la lutte finale pour nous et demain l'international sera le jeune romain. C'est la lutte finale C'est la lutte finale. ये पे आखिरी जंग है C'est la lutte finale आखिरी जंग है पे हाणे अंदाज़ो लगायो 1886 एॾो को दौर रियासत जी शिकिल साॻिया धंधा बि साॻिया अथनि लेता रियासत लेतगा कंप्रीम इला लोआ तबिश रियासत पीढ़ीअ जी ऐं कानून असांखे बेवकूफ़ बनाईंदा लैंपो सैनल मिलियो ऐं जेके टैक्सूं आहिनि उहे अॻे जेके मायूस माण्हू आहिनि नाख़ुश माण्हू आहिनि उन्हनि जी रत थी पीए टैक्स Nul devoir s'impose aux riches le droit de pas que अमीरनि ते को बि फ़र्ज़ आयद नथो थिए ग़रीबनि जो हक़ हिकिड़ो खोखलो लफ़्ज़ आहे हे उन दौर जा लिखियल आहिनि अॼु बि सही ॻाल्हि आहे सियासे घणो थियो सियासे लॉन्गे अटूटेल लेगालिते व्यू दे ऑट घणो थियो ही ग़ुलामी जी ज़िंदगी घणी थी बराबरी जा कानून ॿिया हूंदा आहिनि बराबरी जो कानून छा हूंदो आहे पादे दुआ सां देवा इहो पादे दुआ सां दुआ हक़ खां फ़र्ज़ खां हक़ खां सवाइ को फ़र्ज़ु न फ़र्ज़ु हूंदो त उन सां गॾु असांजो हक़ बि हूंदो इहो आहे बराबरी जो कानून रुगो असांजे फ़र्ज़ आहिनि तव्हांजा हक़ आहिनि C'est la lutte finale pour nous et demain l'international sera le jeune romain बप्पा नानिया भी बोर थिया तो ठीक है ॿुधो न Idou dans les épouses les rois de la mine et du réel पंहिंजे बुलंदनि ते चोटियुनि ते वेठल इहे ॿुधा रेलनि जा बादशाह ऐं खाणनि जा बादशाह जेके नए दौर जा सरमायादार आहिनि इहे नए दौर जा बादशाह आहिनि पंहिंजी बुलंदियुनि ते वेठा आहिनि पर अंदरि जा कुद आहिनि उतिल जमाए फियोत कैशोज़ की दलाई ज़ेद लुत वग़ैरह हिननि कॾहिं ज़िंदगी में भला पोरे खे चोरी करणु पोरे ॿर पराए पोरियो फॿाइण खां अलावा ॿियो को कमु कयो आहे Dans les fautes de la bande, c'est qu'il crée fondou en décrétant qu'on lui rende. Ainsi, जॾहिं हुननि खे फुरियूं था हुननि खे हुननि जी मिल्कियत खां धार था कयूं पियो पिलने व्यू के सुधू
असल में माण्हू हुननि खे हुननि जी मिल्कियत खां धार करे हुननि तव्हांखे ज़ुल्म न पिया कनि, माण्हू हुननि खां पंहिंजो हक़ पिया वठनि, जेकी मिल्कियत हुननि माण्हू में चोराए पाण जमा गॾु करे रखी आहे। सेलालूत फेनोले गोपोनू एदमा लेंतग नेशोनोले सेगोलुजान हुमा। अञा आहे पर ठीकु आहे। बहरहाल ही तव्हां जॾहिं असल में ॾिसंदो त हिन जो मफ़हूम ऐं मक़सदु ॿियो आहे। हिकु उर्दू में तर्जुमो थियो आहे ऐं अंग्रेज़ी में तर्जुमो थियो आहे, उन जो मफ़हूम मक़सदु ॿियो आहे ऐं उन उहो मज़ो बि न आहे जेको असल हिन गीत जो मज़ो आहे। हिकिड़ो ॿियो गीत आहे फ्रेंच ॿोलीअ जो मूंखे ॾाढो वणंदो आहे, पर उन 4 लाइनूं ताईं ॿुधाईंदुसि। इनखे चवंदा आहिनि मज़ाहमतकारनि जो गीत ऐं इन जी तारीख़ आहे। तारीख़ कहिड़ी आहे? जॾहिं नाज़ी फाशिस्टनि फ्रांस ते हमिलो कयो ऐं फ्रांस खे 40 ॾींहंनि जे अंदरि कब्ज़ो करे वेही रहिया, त पोइ उते माण्हुनि ने मज़ाहमत शुरू कई, जेके पार्टीज़न चवंदा आहिनि, पार्टीज़न्स मज़ाहमतकार। पोइ ज़ाहिर आहे मज़ाहमत अदब इल्मु सभु गॾु हलंदो आहे। पोइ हुननि जो हिकिड़ो इहो मशहूरु गीत आहे जेको थियो, जीअं चवंदा आज़ादी जो गीत या मज़ाहमत जो गीत। ॿुध जो ॾाढी मज़ेदार 4 सेकंड। A mi onta tu levoano da kabu sulla plana। ए दोस्त पंहिंजी धरतीअ जे मथां कारनि कामनि जी उॾाम ॿुधी थो। कारो काम आहे न जर्मन जहाज। A mi onta tu levoano da kabu sulla plana। असांजी धरतीअ जे मथां कारनि कामनि जी उॾाम आवाज़ ॿुधी पियो। A mi onta du le cri sordo pe en chaîne। दोस्त जंजीर में जकड़ियल पंहिंजी धरतीअ जूं दॿियल दाऊं ॿुधी पियो। Oye partisans ouvriers paysans c'est le larme। मज़ाहमतकारो ओरियतो हारियो। ही गिंड आहे, असांखे सुजाॻ थियण जो गिंड आहे जेको वॻो आहे। Ce soit l'ennemi comptera le péril du sang et le larme। अॼु शाम दुश्मन खे ॻोढ़नि जी ऐं रत जी क़ीमत जी ख़बर पइजी वेंदी। तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणो गीत आहे जेको हलंदो आहे। सो सॼी दुनिया जो जेको अदब आहे इहो असांजी पंहिंजी मीरास आहे साईं। गोइटे चवंदो त उहो माण्हू जेको 3000 साल मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सकाफ़तुनि में जेके माण्हुनि तरक़ी कई आहे उन ताईं दस्तरस नथसि। जीअं असीं हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि रोज़ आणीनि रोज़ चाढ़ीनि, हैंड टू माउथ, त माण्हू फ़िक्री ज़हनी इंटेलेक्चुअली बि हैंड टू माउथ रहंदा आहिनि। रोज़ टॉक शो ॾोसीं, टीवी जेको प्रोग्राम हलियो, वरी उन हिसाब सां पंहिंजो तजियो नज़रियो ठाहियासीं, सुभाणे ॿी ॻाल्हि ॿुधीसीं त सुभाणे वरी ॿियो तजियो नज़रियो पंहिंजो ठही वियो। छो त असां पोयों जेको हेॾो सारो इंसानी विरसो आहे उहो असांजी ज़हन जी बैंक में मौजूदु कोन्हे, उहो बैलेंस ज़ीरो लॻो पियो। असीं रोज़ आणीनि रोज़ चाढ़ी ॻाल्हि आहे। इंसान जो जेको ज़हन आहे उहो हिकिड़ो अजीब पंहिंजो आर्गन आहे, उन पंहिंजा हिकिड़ा हिसाब किताब आहिनि। हाणे सम्झ जेकी आहे उन सम्झ जूं सूरतूं 4 थींदियूं आहिनि, 5 सूरत का नथी आहे। 4 सूरतूं सम्झ जूं कहिड़ियूं आहिनि? ॼाण जूं, जंहिंमां असांजी ॼाण ईंदी आहे। हिकिड़ो आहे हिसूं, जंहिंखे असीं चवंदा आहियूं सेंसिस, 5 हिसूं आहिनि, ॾिसणु छुहणु चखणु इहे। ॿियो मिसाल मूंखे कोई चूंडी पाईंदो मूंखे ख़बर पवंदी, को ॿियो मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे का, मुंहिंजी हिस मूंखे ॿुधाईंदी मूंखे के चूंडी पाती आहे। ॿियो आहे माण्हू जो इमोशन, अहसासु। मां ॾुखारो आहियां, मां ख़ुशि आहियां, मां परेशान आहियां, मूंखे पाण पंहिंजो अंदरु ॿुधाईंदो आहे, मूंखे पंहिंजो जिस्म ॿुधाईंदो आहे। इहो हिकिड़ो ॿी ॼाण जी ॿी शिकिल आहे, इहो बि पंहिंजो अंदरु ॿुधाईंदो आहे। अलाए बि का वॾी तमामु कोन्हे का। तव्हां ॼाण जी 3 सूरत आहे जेकी आहे लसानी लिंग्विस्टिक। लसानी लिंग्विस्टिक ॼाण जो मतिलबु आहे त मूंखे फलाणे माण्हू ॻाल्हि कई, मूं ॿुधी, मूं ताईं ॼाण पहुची वई। हाणे इहा 3 सूरत। 4थी सूरत आहे रैशनल, जंहिंखे अकुली चवंदा आहियूं पाण। मिसाल मूंखे हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई, मां हुन ॻाल्हि खे दिमाग़ में रखियो, सोचो, सही थी बि सघे थी, न बि थी सघे थी, वधीक तहक़ीक़ कजे ऐं पोइ वरी नतीजे ते पहुचे। इहे 4 सूरतूं आहिनि, 5 सूरत का बि न आहे। इंसानी समाज जॾहिं झंगनि में रहंदो हो त असां
ॼाण जूं जेके पहिरियूं 3 सूरतूं आहिनि उन्हनि ते घणो हलंदा हुआसीं, पर उन सभिनी खां घणो जो हलंदा हुआसीं उहो हलंदा हुआसीं ॿिए जी ॿुधायल ॻाल्हि। मिसाल नांग घणा हरूभरू ज़हरीला न हूंदा आहिनि, पर माण्हुनि खे ख़बर पइजी वई, ॿार जे नंढ लाइ ॿुधायो नांग आहे माना ज़हरीलो हूंदो, ॾिसे तजुर्बो करे रेशनली ॾिसे नांग तो खाई चटकंदो भॼी वेंदो। इन असांजी झंग में ज़िंदगी बचाई। ॿार ॿाहिरि ॾांहुं वेंदो आहे, असीं हुन ॿार खे वात सां रोकींदा आहियूं, ॿार मुड़ी ईंदो आहे, हरूभरू खे साड़ींदा न आहियूं। उहो लिंग्विस्टिक नॉलेज जेकी आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधायल ते ॿिए एतबार कयो, इहा झंग वारे दौर में असां लाइ तमामु घणी ज़रूरी इंसानी ज़िंदगी बचाई। एवोल्यूशन में असांजो पार्ट आहे। अॼोके दौर में बि तव्हां ॾिसंदो त माण्हू वटि घणी ॼणी ॼाणी आहे त हुन ॻाल्हि मूंखे ॿुधाई आहे, ॿिए ॻाल्हि कई आहे, 3 ॻाल्हि कई आहे, चौथी ॿुधी आहे, ॿुधो आहे। ज़हन में असां वटि घणियूं शयूं जेके पयल आहिनि उहे बुनियादी तौर ते ॿिए जी ॿुध सुध जूं ॻाल्हियूं आहिनि। हुन सां हीअ ॻाल्हि ॿुधाई, हुन सां हीअ ॻाल्हि ॿुधाई। हाणे ॿुधल ॼाण सां मसइलो अहिड़ो हूंदो आहे त उहा सही थी बि सघे थी, ग़लति बि सघे थी। मूंखे को मिसाल चए नजी जना सही माण्हू कोन्हे, मूं एतबार करे ॾियो। हाणे इहो सही थी बि सघे थो, ग़लति थी बि सघे थो, पर जिन समाजनि में माण्हू ॿुध सुध वारी ॼाण ते वेसा करे हुनखे क़बूल करे वेही रहंदा आहिनि, उन्हनि समाजनि सां मसइलो इहो थींदो आहे त उन्हनि समाजनि में तनक़ीदी सोच, पंहिंजो पाण खे परखणु, पंहिंजो पाण खे पढ़णु, पाण खां सवाल करणु ऐं पोइ समाज खां सवाल करणु, इहे हरूभरू या ख़फ़ा ख़तमु थींदा वेंदा आहिनि। हिकिड़ो अंग्रेज़ 2 साइंटिस्ट आहिनि, साइकोलॉजिस्ट, नफ़्सियात आहिनि, डेनिंग एंड क्रूगर। हुन 2011 में हिकिड़ी नफ़्सियात ते तहक़ीक़ कई, जंहिंखे नफ़्सियात में बाक़ाइदा हिकु असूल तौरु पढ़ायो वेंदो आहे, जंहिंजो नालो आहे डेनिंग क्रूगर इफेक्ट। डेनिंग क्रूगर इफेक्ट मतिलबु आहे माण्हू पंहिंजी अणॼाणाई खां अणॼाण हूंदो आहे, पर माण्हू खे ख़बर न हूंदी आहे। मूंखे हिकिड़ियूं शयूं आहिनि जेकी मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहिनि, नोन्स आहिनि। हिकिड़ियूं शयूं मूंखे ख़बर आहे त मूंखे ख़बर न आहिनि। मूंखे ख़बर आहे मूंखे मैथ कोन थी अचे, मूंखे ख़बर आहे मूंखे फिज़िक्स नथी अचे, बसि। हिकिड़ी अहिड़ी शइ बि थींदी आहे जेका मूंखे ख़बर न आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर न आहे त मूंखे ख़बर न आहे। मिसाल जॾहिं ॻाल्हाईंदा माइनि जी त नफ़्सियात अहिड़ी थींदी आहे, मूंखे ख़बर न आहे माइनि नफ़्सियात छा आहे, ऐं मूंखे इहा बि ख़बर न आहे त मूंखे इहा ख़बर न आहे त नफ़्सियात मां न पढ़ी आहे, पर मां नफ़्सियात ते ॻाल्हाईंदो आहियां। वधीक डेंजरस ॼाण जेको असांजो रवैयो जुड़ंदो आहे ॼाण ॾांहुं, माण्हुनि ॾांहुं, सोच ॾांहुं, समाज ॾांहुं, उहो तॾहिं जुड़ंदो आहे जॾहिं असीं पाण ई अणॼाणाई खां अणॼाण थी वेंदा आहियूं। सो हिन वॾो मसइलो पंहिंजी अणॼाणाई सां वणु न हूंदो आहे। लैक ऑफ नॉलेज इज़ नॉट प्रॉब्लम, रेज़िस्टिंग नॉलेज इज़ प्रॉब्लम। ॼाण जी खोट, सभु आइंस्टाइन बि खोटल हो, पर मूंखे पंहिंजी ॼाण जी खोट जी ख़बर बि न हुजे त मुंहिंजी ॼाण खुटल आहे ऐं आउं पंहिंजे पाण खे फुल महसूसु कयां, इहो वधीक ख़तरनाक आहे। पोइ मुंहिंजो रवैयो छा जुड़ंदो, ऐं ॼाण सां मज़ाहिमत करणु शुरू कंदो आहियां। वधीक ॼाण, वधीक परखणु, वधीक सोचणु, वधीक पर उन में ज़रूरत महसूसु न थिए, ऐं पोइ समाज असां वांगुरु कुंद ज़हन थी वेंदा आहिनि। हीअ जेकी असांजी समाजी कुंद ज़हनी आहे न, पोयां वॾी हिकिड़ी तारीख़ आहे, अॼु की तारीख़ न आहे। रॉबर्ट रिली हिकिड़ो अंग्रेज़ आहे न, किताबु लिखियो 2012 में। हुन किताब जो टाइटल ॾाढो भलो आहे, क्लोज़िंग ऑफ द मुस्लिम माइंड, इंटेलेक्चुअल सुसाइड इन इस्लामिक सिविलाइजेशन। त मुस्लमान जो ज़हन बंदि छो थी वियो? मिसाल तव्हां फलकियात में ॾिसो त जेके सितारा हलनि था, 2 भाङे 3 सितारनि जा नाला अरबी आहिनि, अरबी फर्ज़। पोइ छा थी वियो? छाजे करे इहे शयूं असां जेके उछरियूं पए उहे बंदि थी वियूं, ऐं पर बंदि बि थी वियूं, पर असांखे ख़बर बि न थी हुयूं असां वटि कॾहिं। हुन पोयां तारीख़ को सबबु हूंदो। नाईं सदी में हिन जी पाड़ आहे। मां ॻाल्हियुनि जी डिटेल में नथो वञा त पाण हिन माहौल में नथा ॻाल्हाए सघूं, जेके मथां शुरू ते ॻाल्हियूं आहिनि सयूं ताईं अॻियां रखां थो। इन जी पाड़ 9वीं सदी जे बहसनि में को दौर हूंदो जॾहिं किताब उठंदे ईंदा हुआ, बेतुल हिकमा तर्जुमा थींदा हुआ, अरबन ऐं फारसियुनि जा इन्हनि जा तर्जुमा थी यूरोप ताईं पहुता रहनि। बहरहाल 9वीं सदी में जॾहिं हुकुमरान मटिया, माण्हुनि जा बहस मटाया विया, एवरीथिंग डिपेंडेड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ गॉड, जंहिं ते बहस थियो। इस्लाम में जेको फिलोसॉफिकल कॉन्सेप्ट आहे ख़ुदा जो, अपार्ट फ्रॉम थियोलॉजी, रिलीजन न, उन में मुख़्तलिफ़ स्कूल्स हुआ। हिकिड़ो स्कूल चवंदो त बाबा ख़ुदा सॼी काइनात ठाही आहे, उन काइनात खे कुझु कानूननि जे ताबे करे छॾियो आहे, ऐं काइनात उन कानूननि तहत हले थी। ख़ुदा तव्हांजे चवण ते काइनात जा कानून छो मटाईंदो जेके हुन पंहिंजी अकुल तहत ठाहिया आहिनि? हिकिड़ो स्कूल इहो हूंदो जंहिंखे अकुलियत पसंदि स्कूल चवंदा। ॿियो जेको हूंदो उहो हूंदो इरादियत पसंदि स्कूल, जेको चवंदो त ख़ुदा
खे अकुल ऐं गैर अकुल रैशनल इरेशनल में ॾिसण कुफर आहे। गॉड इज़ प्योर विल, इरादो आहे ऐं कुझु बि करे सघे थो जेको चाहे। उन ते अकुल जी ऐं गैर अकुल जी का रोक टोक न आहे। इहे ॿ कंटेस्टिंग कॉन्सेप्ट्स जेके हुआ इहे हलनि पिया। 8वीं सदी ताईं जेकी 9वीं 10वीं 11वीं ताईं जेकी थोरी घणी साइंसी असर थी उहा हुन स्कूल असर करे थी। उन खां पोइ 9वीं सदी खां पोइ ऐं 11वीं सदी मिड 11वीं सदी जो अधु उन खां पोइ बसि ख़तमु बसि उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं हलाला करे सघो। पोइ असां रुॻो शयुनि खे सुठो ख़राबु हराम हलाल कुफर ईमान विसणु शुरू कयो। बाबा ग्रेविटी खे छा हराम सम्झूं हलाल सम्झूं सुठो सम्झूं ख़राबु सम्झूं? हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इन्हनि खां ॿिनि कैटेगरीज़ में ॿिनि शयुनि में सम्झणियूं पवंदियूं आहिनि। पर असां सदाईं शयुनि खे जॾहिं बि किथां बहस कयो इहा ॻाल्हि सुठी आहे ख़राबु आहे, बाबा सुठो ख़राबु त असीं किथे करनि। एनालिसिस मिसाल हिकु डॉक्टर बैक्टीरिया खे सम्झे थो, बैक्टीरिया TB जो बैक्टीरिया हुन ते हुनजी PhD थियल आहे, हुनजो कमु थियल आहे, उहो बैक्टीरिया खे सुठो ख़राबु न सम्झंदो आहे। ऐं बैक्टीरिया खे बैक्टीरिया करे सम्झंदो आहे। जंहिंखे TB हूंदी उहो हुनखे खणी ख़राबु सम्झंदो हूंदो। पर असांजे दिमाग़ ते इहे कैटेगरीज़ हावी थी वियूं। असां शयुनि खे दुनिया सॼी खे इन्हनि शयुनि ते ॾिसणु शुरू कयो। हराम हलाल कुफर ईमान आहे। इहे 9वीं सदी खां पोइ थियो। मिसाल असांजो हर ॻाल्हि ते इंशाअल्लाह सुभाणे अल्लाह चवंदा आहियूं इन जी पाड़ में 9वीं सदी जे बहस में फितरत जो तस्वर जुड़ी न सघियो इस्लाम 9वीं सदी खां पोइ मुस्लिम थॉट में। छो न जुड़ी सघियो त जॾहिं ख़ुदा पंहिंजी मर्ज़ी सां जेको दिलि चवेस करे त विच में को कानून आहे ई न, हुन जी पंहिंजी मर्ज़ी आहे कानून हेॾां करे छॾे कानून हेॾां करे छॾे त देर आर नो सेकेंडरी काज़िस। जी अरस्तू बहस कयो त गॉड इज़ प्राइमरी काज़ एंड देन देर आर सेकेंडरी काज़िस एंड देन उन्हनि जी सेकेंडरी काज़िस इज़ नेचर फितरत। तंहिंजे करे इहो फितरत तस्वर एसेंशियली फिलोसॉफिकल थॉट में असां न सिट सघियो आहे। न इन असांजे ज़हन खे गैर साइंसी गैर अक़ली तरह धिकियो ऐं इहो दौरु अॼु ॾींहुं नए सां हले थो। पर इन जेकी रुजत पसंदि गैर अक़लियत पसंदी हुई इन सां ईअं न हो त कंहिं झेड़ियो न आहे, झेड़ियो आहे। उन सां झेड़ियो आहे उन्हनि माण्हुनि जिन वरी इश्क खे मज़ाहमत जो इस्तारो ठाहियो। उन्हनि अॻु में अकुल खे इस्तारो ठाहियो मज़ाहमत जो, उहे वीचारा पोइते पइजी विया। पोइ हिकिड़ा माण्हू आहे जिन इश्क खे मज़ाहमत जो इस्तारो ठाहियो, जिन खे असीं पंहिंजी आम ॿोली में सूफ़ी चवंदा आहियूं। इन जी सॼी मज़ाहमत जी तारीख़ भरी पई आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेको घणो प्रोजेक्ट कयो वेंदो आहे, जेके बि दुनिया जा दीन धर्म आहे, हुन में गॉड इज़ ऑब्जेक्ट ऑफ फियर, ख़ौफ़ तव्हां ॾिनो आहे। हिननि हुनखे ऑब्जेक्ट ऑफ लव करे पेश। इहो हिकिड़ो ॿियो टोटल ऑब्जेक्ट आहे, मामिलो ई टोटल डिफरेंट आहे। तव्हां हिकिड़ी भला सूबेदार खां शायदि ख़ौफ़ कंदा हूंदव, रुॻो प्यारु कोन अथव। ऐं फियर माण्हू खे इख़लाक़ी न करे सघंदो आहे, पर प्यार में इश्क माण्हू कुझु बि करे वेंदो आहे। तंहिंजे करे हिननि चयो त बाबा इबादतुनि रियाज़तुनि खां मथां ई इश्क आहे, जंहिंमें माण्हू कुझु बि करे ईंदो आहे। पोइ हिननि इश्क खे इंसान जी सभिनी खां बहितरीन ख़ूबी करार ॾिनी। मिसाल रूमी खां शुरू कयूं। हीअ त ट्रिकी आहे, चओ था पढ़ां ही पंहिंजो रूमी जी बांसुरी ते लिखियलु जेको गीत आहे त शायदि दोस्तनि पढ़ियो हूंदो, ॿुधो हूंदो, फारसी में ॾाढो सुहिणो गीत आहे। लतीफ़ बि हुन खां ॾाढो इंस्पायर्ड हो। वढल थी वायूं करे कुठल कुकारे लतीफ़ उतां खयो आहे, रूमी खां इंस्पिरेशन वरिती आहे। इन जी पहिरीं जुमिलो रूमी साहब चवे थो वाशनो वज़ ने चूं हिकायत में कुनाद। बांसुरीअ खे ॿुधो कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करे। बाशनो वज़ ने चूं हिकायत में कुनाद अज़ जुदाई हा शिकायत में कुनाद। ॾिसो त जुदाई जूं फ़राक जूं फोड़ाई जूं कहिड़ियूं दाऊं पई करे, कहिड़ा किसा पई ॿुधाए। कज़ नेस्ता त मेरा बरीदा अज़ नफ़ेरम मर्द हो ज़न नालीदा। जॾहिं मूंखे पंहिंजे बुण खां कटियो अथनि तॾहिं खां मुंहिंजो जेको अलाप आहे उहो औरतुनि खे मर्दनि खे वारींदो रहे थो। सीना ख़्वाहम शरा शरा अज़ फ़िराक। अहिड़ो सीनो खपे जेको जुदाई जे दर्द में भोरा भोरा थियल हुजे। ता बगोयम शराय दर्द इश्तियाक। पोइ ॿुधाइजां त इश्तियाक जो ॾुख छा थींदो आहे। उहो ई सीनो सम्झी सघे थो कि ॿिए सीने खे ख़बर न पवंदी।
हर किसे को दूर मानद अज असल ख़वेश बाज़ जोवेद योज़गार वसल ख़वेश। जेको पंहिंजे बुण खां पंहिंजे धन खां पंहिंजे खां जुदा आहे उहो हमेशह उन ॾींहं जी ॻोल्हा कंदो रहंदो आहे जॾहिं उहो पंहिंजे सां मिले। मन ब हर जमियती नाला शुदम जफ़त बदहलाऊं ख़ुशहालां शुदम। मां हर महफ़िल में रुनी आहियां बदहलनि सां ख़ुशहालनि सां। हर किसे अज़ ज़ने ख़ुद शुद यार मन। हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो यार थियो। अज़ दुरू मन नजस्त असरार मन। पर मुंहिंजो असरार मुंहिंजे अंदरि में ई रहियो। सरे मन नालाए मन दूर नीस्त। मुंहिंजो राज़ ऐं मुंहिंजो आलाप हिक ॿिए खां परते न आहिनि। कंहिंखे सम्झणो हुजे त मुंहिंजे आलाप में मुंहिंजे ॾुख जी दाह में मुंहिंजो राज़ सम्झी वञे। सरे मन नालाए मन दूर नीस लेक चश्मो गोश रा आन नूर नीस्त। पर हिननि अखियुनि में हिननि कननि में मणिया ई कोन्हे का, न त आलाप में माण्हू असरार सम्झी सघे थो। असांखे ॿुधायूं नंढे खां वठी त उहा हिकिड़ो बादशाह हो पंहिंजो औरंगज़ेब आलमगीर ऐं ॾाढो नेक बादशाह हो। पाकिस्तान में बि हिकिड़ो हुकुमरान आहे ॾाढो नेक हूंदो ज़ियालक। हिटलर बि ॾाढो नेक माण्हू, न का करप्शन न कई, का चोरी न कई, टके रुशवत न वरितई, कुझु बि न कई। हिकिड़ी नेकी कंहिं बि शइ जी खणी ऐं तव्हां जॾहिं हिनखे इब्न इंशा पुराणो दौर तमामु वॾो राइटर बि आहे, शाइर बि आहे। इंशा जी ठोप कुझु करो ऐं ॿुधो हूंदो। उन ॾाढी मज़ेदार हिकिड़ी पंहिंजो उर्दू की आख़िरी किताब में मुग़लनि जी तारीख़ में वरी हिकिड़ो किसो लिखियो आहे औरंगज़ेब ते। त औरंगज़ेब बहुत नेक बादशाह था। उसने कोई नमाज कज़ा नहीं की और कोई भाई जिंदा नहीं छोड़ा। मुग़लनि जी रस्म हूंदी हुई आहे त हुननि वटि सक्सेशन जो माना हिकिड़ो बादशाह हुओ, हुन खां पोइ ॿियो माण्हू आहे, हुन जो को तय थियल कानून न हूंदो, सदाईं मारींदा रहंदा, नई ॻाल्हि कोन्हे। अकबर जे पुट जहांगीर साॻियो कमु कयो, शाहजहां साॻियो कमु कयो, शाहजहां जे पुट औरंगज़ेब साॻियो कमु कयो। त पोइ हिन जहिड़े में असां लाइ छा आहे? औरंगज़ेब ऐं दारा शकू वारे जहिड़े में दारा शकू थोरो शकू ज़ेर सां फारसी में चवंदा आहिनि दहशत गर्दी आहे। दारा शकू माना कामयाबी जो माणींदड़ शकू। इन जहिड़े में असां लाइ छा आहे? 17वीं सदी जो जहिड़ो आहे, असीं 21वीं सदी में 400 सालनि खां पोइ त बहस कयूं ऐं ॻाल्हायूं। उन जहिड़े में असां लाइ छा आहे? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, दोस्तनि सां बि हींअर ॻाल्हि ॿोल थी पए। बादशाह सियासत लाइ मज़हब इस्तेमालु कंदा आहिनि। बादशाह हुजनि हुकुमरान हुजनि केरु बि हुजे, मज़हब लाइ सियासत न कंदा आहिनि। त असीं सियासत में इन करे आया आहियूं कि असीं मज़हब खे असीं दुनिया ते नाफ़िज़ कंदासीं। अहिड़ा 2-3 वाक़िया आहिनि जी ईरान में थियो, पर तमामु घटि तालिबान आया, बाबा असीं दुनिया जा नाफ़िज़ पिया कयूं, या अबू बकर बगदादी जेको कयो। बसि जेके बि रहिया हुआ इहे मज़हब खे इस्तेमालु कंदा सियासी हथियार तौरु। ओलह जी तारीख़ ऐं असांजी तारीख़ में वॾो फ़र्क़ु रहियो आहे। असां वटि ओलह में हिते ओभर में असां वटि कॾहिं बि धर्म रियासती ताक़त न रहियो आहे। रियासती ताक़तनि जो हिसो बि रहियो आहे, हुन सां विढ़ियो बि आहे, पर रियासती ताक़त पाण न रहियो आहे। जीअं तव्हां यूरोप में ॾिसंदव त होली रोमन एम्पायर हुई। बादशाहनि खां वॾो बादशाह हूंदो हो पादरी। उहो पादरी जेको हूंदो पोप, उहो सभिनी बादशाहनि खे अपॉइंट कंदो। पोइ क़ौम परस्ती जो दौरु शुरू थियो। क़ौम परस्ती सेक्युलर थी। सेक्युलर इन करे थी छाजे करे त जहिड़ो त चर्च सां ई हुई। हाणे चर्च सां जहिड़ो त चर्च वारी ॻाल्हि खणी हलंदासीं। पोइ मिसाल तव्हां अंदाज़ो लॻायो त जर्मन ॿोली, फ्रेंच ॿोली, इंग्लिश ॿोली में बाइबल तर्जुमो करणु कोन ईंदा। अंग्रेज़ी में पहिरियों दफ़ो बाइबल तर्जुमो थियो 1611 में, किंग जेम्स बाइबल। अताईं किंग जेम्स बाइबल मशहूरु।